सिमली मां इन जे लाइ क्वेश्चन ॾिनो आहे त पाणी जेको अचे थो उहो इंतिहाई नुक़सानदेह आहे। जाथो जाथो पाणी घुमी वञे थो उते का बि शइ यानी को दरख़्त आहे को गाह आहे न। हालांकि हिते तमामु वॾो ज़रख़ेज़ इलाइक़ो हुयो, गाह थींदा हुया ऐं उते जर जा पाणी कुझु आहिनि ते मिठा हुया। उन में माल जेकॾहिं घुमंदे फिरंदे मथो सुक नज़र थी माल लही वञे थो, उन में माल मरी वञे थो। उन जे करे उहो पाणी ज़ेर ज़मीन सफ़र करे थो, विच में दड़ा आहिनि त पर लेकिन उनजे ज़मीन तमामु रेतली आहे ऐं नरम आहे, जंहिंजे करे उहो सफ़र करे थो पाणी। जेकॾहिं ईअं इहो सिलसिलो जारी रहियो त आबाद इलाइक़ा जेका आहिनि उहे बि सॼा ख़तमु थी वेंदा ऐं हमेशह जे लाइ उते गैराबादी थी वेंदी ऐं कंहिं क़िस्म जी का आबादी न रहंदी ऐं इहो इंतिहाई नुक़सानदेह आहे। लख एकड़ जेका आहिनि उते हाणे सिर्फ़ु कौड़ो पाणी आहे। कौड़े पाणी जे ज़ाहिर आहे उनमें कंहिं क़िस्म जी का फसल थियण जी का फसल जी मतिलबु गाह जेको थींदो उते थर जो गाह माल खाईंदो उहो सफ़ा तबाह ऐं बर्बादु थी वियो आहे। सिंध जो जेको मिठो पाणी आहे उहो त मथे बंदि करनि था, उहो त चाहिनि था त सिंध में न पहुचे, लेकिन उनजो गंदो पाणी जेको आहे उहो असांखे उनजे तोहफ़े में बदिले में ॾियनि था। बजाए जे फ़ाइदे जे असांजी तबाही असांजे सिंध जेके आहे उनखे वधीक नुक़सानु ॾियनि था। पंजाब जे ज़हरीले पाणीअ जे छोड़ सबबि जर जो पाणी बि खारो थी चुको आहे, जंहिंजो असरु हाणे शहरनि ॾांहुं मुंतक़िल थियणु शुरू थी वियो आहे। जॾहिं त आसपास जे माण्हुनि में TB, हेपेटाइटिस, चमड़ी ऐं पेट जे बीमारियुनि में केतिरा ई माण्हू वठिजी विया आहिनि, जंहिंजो को बि दरमान थी न सघियो आहे। वॾो वॾो नुक़सानु करे थो पियो इहो। माण्हुनि जा माल मरी विया, पाणी जी ज़मीननि जा हज़ारे एकड़ जेके तबाह थी विया। पंजाब को कढी करे असांजे मोकिले छॾियो अथनि सिंध में। सिंध जो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं अर्ज़ु इहो आहे त इन जो कोई मालिकी कोन थो करे। अहिड़ो माण्हू ई न आहे जेको तवजा करे ॾहें। हर कोई पंहिंजे आराम मंझि आहे, न को MNA, न को NPO, न को अहिड़ो नाज़िम बि एॾे ख़्यालु कोन्हे को। हर कंहिंजो पंहिंजे ध्यान सां आहे त जानवर परे खां पाणी ॾिसनि था, हलनि था, पीअण खां अञा पुछण खां अॻु में जेके जानवर पोइ गची मरी था वञनि, पर हिन जो सेक तमामु परे पए थो ऐं हज़ारे जानवर मरी विया। नंबर हिकु इहो, नंबर ॿियो इहो त हज़ारनि जा हज़ार एकड़, लखनि जा लख एकड़ तबाह करे छॾियईं ज़मीन जा। सॼी ज़मीन जेका आहे सा सफ़ा सी तबाह कई अथसि। हज़ारनि जी हज़ार पर किरोड़नि एकड़ आहे। उन खां पोइ सॼो जेको माल आहे, असां मालबंदी माण्हू आहियूं, असांजो इन में रेगिस्तान में रहे थो। जेको माल परियां मोटे थो पाणी जे लाइ, उहो जीअं अचे थो पाणी खे ॾिसे थो, अचे थो सवलो अचे थो, उते खुप थी थो वञे, उहो उते मरी वञे थो माल, कोई बची नथो सघे, को बचण जो आहे इम्कान ई कोन्हे। उन खां पोइ असांजा माण्हू आहिनि जेके उहे थरी माण्हू आहिनि, उहे वञनि था माल वराइण जे लाइ, को ॿाल आहे, को ॿिया पर इन में असीं हिकिड़ी माई ख़ासि करे वीचारी मरी वई आहे। हिकिड़ो असांजो ॿियो बि हमराह मरी वियो आहे। असांजा इन में वॾो नुक़सानु पहुतो आहे माल खे, असांजे माण्हुनि खे। असांखे नुक़सानु आहे, असांजी लाइ इहा भलाई कोन्हे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन अहम मसइले ते वक़्त जा हुकुमरान ध्यानु ॾियनि ऐं पंजाब मां ईंदड़ ज़हरीले पाणीअ जी रोकथाम लाइ जोगाव पा वठनि, जीअं सिंध जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर बणिजण खां बचाए सघजनि।